हेलो व्यूअर्स, मां आहियां फ़ौज़िया मोहसिन एफ टिप्स सां गॾु। अॼु मूं अचानक सोचो त छो न जेके मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी जा एक्सपीरियंस या मुंहिंजूं टिप्स आहिनि हेल्थ सां रिलेटेड, साइकोलॉजी सां रिलेटेड जेके बि मुंहिंजी शयूं आहिनि उहे मां तव्हां सभिनी सां शेयर कयां, छो जो उन्हनि सां मूंखे ॾाढो सुठो बेनिफिट थियो आहे। त छो न मां पंहिंजे सहेलियुनि सां, दोस्तनि सां, सभिनीनि सां शेयर कयां। त अॼु जेको मुंहिंजो पहिरियों आहे त चिकंदर खे मां अॼु खणी आई आहियां। ऐं तव्हां जॾहिं मार्केट में वञो त हिन ई साइज़ जा तव्हांखे चिकंदर वठिणा आहिनि, छो जो जेके वॾा आहिनि उहे बिल्कुलु बि नकली आहिनि। छो जो मां ॾाढी हेल्थ कॉन्शियस आहियां ऐं मां चवंदी आहियां त हर को जेको हुजे हेल्दी हुजे। अगरि तव्हां हेल्दी आहियो त तव्हां हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघो था, ख़ुशि बि रहंदो ऐं तव्हां ज़िंदगी में काफ़ी कुझु करे सघो था। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त थोरो हिननि खे बॉइल करे ऐं पोइ उन्हनि खे कट करे तव्हां जूसर में विझो। ऐं ही गिलास पाणी जो तव्हां हिन में हीअं विझी तव्हां हिन ड्रिंक खे तव्हां उन खां पोइ हीअं अहिड़ी छाणी में हीअं करे छाणियो बिल्कुलु, ठीकु आहे। ऐं पोइ हिन ड्रिंक खे तव्हांजो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो ड्रिंक ठही वियो। हीअ ड्रिंक मूंखे तव्हां सां शेयर करिणो हो, छो जो ही जनवरी फेब ही 2 महीना कंसेक्टिवली तव्हांखे ॾींहं जे टाइम ते ज़रूरु पीअणो आहे। इन सां तव्हांजी स्किन, तव्हांजा वार, हर शइ जा जेके बि डिज़ीज़ आहिनि, बीमारियूं, तव्हांजे इंटरनली जेके बि शयूं आहिनि, इहे सभु तव्हांजूं ख़तमु थी वेंदियूं।